अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सना गुलतान ॾिसी रहिया हो न्यू मेराण न्यूज़ रुकयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कई विया बांदी मां रिपोर्ट मियां बख्श जमाली जी। मदीनातुल इल्म अकेडमी मिडल स्कूल सिंधी ऐं उर्दू प्राइमरी स्कूलनि जे शागिर्दनि पारां प्रिंसिपल तारिक जावेद आराई ऐं शाहिद अली ख़ासकली जी अॻुवाणी में फ़लस्तीन सां इज़हार यकजहती लाइ रैली कढी प्रेस क्लब बांदी साम्हूं एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते हिननि ॻाल्हाईंदे चयो त 7 अक्टूबर 2023 ते इसराइल पारां फ़लस्तीन ऐं गज़ा हमला शुरू कया विया, जंहिंमें हिन वक़्तु हज़ारे जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि ऐं पूरो साल गुज़रण बावजूदि हिन वक़्त ताईं हमला जारी आहिनि, जंहिंजी मज़म्मत कयूं था ऐं अक़वाम मुतहिदा ऐं मुसलमान मुल्कनि जी ख़ामोशी ते अफ़सोस ई करे सघिजे थो। हिननि वधीक चयो त इसराइल बैन अल-अक़वाम दहशतगर्द मुल्क आहे, जेको फ़लस्तीन खां पोइ लुबनान मथां हमले एवर थियो आहे, जेको तमामु मुसलमान मुल्कनि लाइ ख़तरो बणिजी सघे थो। हिननि अक़वाम मुतहिदा ऐं मुसलमान मुल्कनि खां मुतालबो कयो त फ़लस्तीनियुनि मथां थींदड़ ज़ुल्म बंदि करायो वञे ऐं फ़लस्तीन जा इलाइक़ा इसराइल फ़ौज खां ख़ाली कराया वञनि। आहे जेको मुज़ाहिरो आहे इहो फ़लस्तीन जे हक़ में आहे ऐं इसराइल जे ख़िलाफ़ु आहे। ही नंढड़ा ॿार जेके स्कूलनि जा अॼु सभु रोडनि ते निकिरी आया आहिनि, बराए महिरबानी इन्हनि जो जेको आहे हीउ चवणु वठो, ही जेके हुननि सां यकजहती कनि पिया था फ़लस्तीन सां, सो बराए महिरबानी उते जेके छा आहिनि मज़ालिम आहिनि उहे बंदि कया वञनि, महिरबानी। 7 अक्टूबर आहे ऐं 7 अक्टूबर 2023 ते इसराइली मज़ालिम जो आगाज़ थियो आहे फ़लस्तीन जे मथां, गज़ा जे मथां, जेको अॼु ताईं जारी आहे। अॼोकी असांजी रैली पूरे पाकिस्तान में जीअं एहतिजाज थिए पियो थो, स्कूलनि जा तालिब इल्म पूरे पाकिस्तान में अॼु रोडनि रस्तनि ते आहिनि ऐं इंसानियतनि जी ज़ंजीर ठाहे पंहिंजे फ़लस्तीनी भाइरनि सां, पंहिंजे फ़लस्तीनी बच्चनि सां, पंहिंजे फ़लस्तीनी माउनि भेनरुनि सां इज़हार यकजहती करे रहिया आहिनि। बिस्मिल्लाह, हमारे फ़लस्तीनी भाइयों पर जुल्म किया जा रहा है और हम यहाँ पर यूं ही खड़े हैं। रैली से ये जाहिर करना चाहते हैं कि हम भी फ़लस्तीनियों के साथ हैं। शुक्रिया। आज फ़लस्तीन में इसराइलियों ने जुल्म और सितम का जो राज कायम कर रखा है, क्या उसे रोकने वाला कोई नहीं? कहाँ है वो मर्द मुजाहिद जो एक भी 10 पर भारी था? कहाँ है वो गोरी, कहाँ है वो फातेह, कहाँ है अब कोई गज़नवी नहीं आएगा? आज बांदी के मुख्तलिफ स्कूल्स के तलबा अपने फ़लस्तीनी भाइयों से इज़हार यकजहती के लिए यहाँ रोड पर मौजूद हैं। फ़लस्तीन के अंदर आज 7 अक्टूबर 2024 है और पिछले 1 साल से फ़लस्तीन के ऊपर इसराइल मज़ालिम ढा रहा है और फ़लस्तीनी अवाम, फ़लस्तीनी बच्चे उस मज़ालिम को बर्दाश्त कर रहे हैं। आज ये बांदी के मुख्तलिफ स्कूल्स के तलबा अपने फ़लस्तीनी भाइयों से इज़हार यकजहती के लिए निकले हैं। इन्होंने यहाँ मुज़ाहरा किया है और फ़लस्तीनियों से इज़हार यकजहती के लिए ज़ंजीर बनाई है और इस बात का पैगाम दिया है कि हम अपने फ़लस्तीनी भाइयों के साथ हैं। हम और इस बात का भी ऐलान करते हैं कि हुक्मरान जो हैं वो अपने फ़लस्तीनियों से इज़हार यकजहती के लिए हिकमत अमली बनाए। मुस्लिम उम्मा के जो भी हुक्मरान हैं वो फ़लस्तीनियों से इज़हार यकजहती के लिए कोई ना कोई हिकमत अमली बनाए और अपने फ़लस्तीनी मुसलमानों से इज़हार यकजहती करें, उनका साथ दें। बहुत बहुत शुक्रिया।